सिंध जी राजधानी में कराची प्रेस क्लब पारां अमरीका में सिंधियुनि जी तंज़ीम सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमरीका जे ॿिनि अॻुवाणनि डॉक्टर एजाज़ तुर्क ऐं डॉक्टर वली शेख जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें सहाफ़ियनि खां सवाइ सान्या वेंदनि जे चूंड नुमाइंदनि पिणु शिरकत कई। आजियाणे में ॻाल्हाईंदे डॉक्टर एजाज़ तुर्क चयो त साना सिंध जे इशूज़ ते कॾहिं बि पोइ ते न हटंदी। साना अॼु रुगो सिंध बलूचिस्तान जे सामूंडी ॿेटनि ते मर्कज़ जे वालार जे ख़िलाफ़ नाहे, पर उन खां अॻु साना ॿिटे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ पिणु जदोजहद में गॾु हुई। हुन चयो त साना सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿेटनि जो मालिक अवाम खे सम्झे थी। हुन इहो बि चयो त साना ग़ैर सियासी तंज़ीम आहे, पर असां कॾहिं बि सिंध जे इशूज़ खां गाफ़िल न रहिया आहियूं। हुन चयो त साना मुल्क पाकिस्तान ऐं इन जे अहम सूबे सिंध जी तरक़ी चाहे थी। जॾहिं इहो सिंध में ॿेटनि जो मसइलो शुरू थियो, सिंध में इहा गहमा गहमी तहरीक शुरू थी, त उते बि सिंधी दोस्तनि सना वारनि सम्झो त असीं इन तहरीक में इन जो हिसो थियूं। उन लाइ असां हिकिड़ी आइलैंड्स जी कमेटी ठाहीसीं, डॉक्टर साहब ऐं मां उन जा मेंबर आहियूं। ऐं जीअं त असीं हिते आयासीं बि त असांखे इहो हुननि कमेटी तरफ़ां ऐं सना जे एग्ज़ीक्यूटिव काउंसिल असांखे इहो बार रखियो त असीं उन सना खे हिते रिप्रेज़ेंट कयूं इन तहरीक में। उन्हनि सिंध जे ॿियनि साथियुनि सां कुलो कुले में मिलाए हिन जदोजहद में शामिलु थियूं। न को असीं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहियूं, न को असीं हिंदुस्तान जे ख़िलाफ़ु आहियूं, न को अमेरिका जे ख़िलाफ़ु आहियूं। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध में जेका हिन वक़्तु पाकिस्तान में आहे, उते असांजी जाग्राफ़ी जेकी हदूद आहिनि ऐं इन्हनि हदूद जे अंदरि जेको सिंधी माण्हू रहे थो, उन जो जेको जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन जेको असांजो कॉन्ट्रैक्ट साइन कयोसीं, त उहे जेके असां वाइदा कया विया हुआ, उन्हनि जी पासबानी कई वञे ऐं उनजो तहफ़ुज़ कयो वञे अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान। ऐं जेकॾहिं उन कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ु का बि भञकड़ी थिए थी, त सिंधी अवाम जॾहिं हिते सिंध में उथे थो, त असीं बि उन्हनि सां कुलो कुलो में मिलाए उन में बीहंदासीं। हीउ को पहिरियों दफ़ो कोन्हे को। मूंखे जेतिरे क़दुरु मूंखे यादगिरी अचे थी त 2005 में जॾहिं कालाबाग डैम जो इशू थियो हो, उन वक़्त में अज़ीज़ नारेजो साहिब जिन सना जा सदर हुआ, मां बि हिते आयो हुउसि। उन तहरीक में असां सना शामिलु थी हुई। उन खां पोइ जॾहिं ॿिटे निज़ाम वारो जेको लोकल बॉडीज़ जो थियो मसइलो थियो, त डॉक्टर वली साहिब जिन हिते आया हुआ। उन में असां भरपूर उन में असां उन जी मज़ामत कई। जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया ते एडवर्टाइज़मेंट, अख़बारुनि में बयाननि जी हद ताईं या मुज़ाहिरा थिया अमेरिका में, उहे कयासीं। ऐं हाणे वरी हीउ जेको ॿेटनि जो मसइलो जो थियो आहे, त उन में बि असीं सम्झूं था त असीं पंहिंजे सिंधी भाउरनि सां उन्हनि जी जाइज़ जेको हक़ु आहे, असांजी जेका जाइज़ असांजी जो ग़ैर वाजिबी जेका थिए पई थी, उन में असीं हिन जदोजहद में शामिलु थींदासीं। असांखे जंहिं हद ताईं वञिणो पवंदो उन हद ताईं असीं वेंदासीं, पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी बीहंदासीं। हाणे जो ॿेटनि जो जेको मसइलो आहे, जेको मां सम्झां थो, मां को पढ़ियल लिखियल या मां हिकिड़ो डॉक्टर माण्हू आहियां, मूंखे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट कोन आहियां, पर असीं जेको सम्झूं था त बाबा पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे, 4 उन जा यूनिट्स आहिनि। उन्हनि चइनि जेके यूनिट उन्हनि गॾिजी करे पाकिस्तान ठाहियो। ऐं पाकिस्तान जो बि हिकिड़ो नक्शो आहे, त का ॿी ॿाहिरीं यूनाइटेड नेशन अची उनखे तब्दील पाकिस्तान जे नक्शे खे नथी करे सघे। अहिड़ी तरह जेको असांजो जेको मर्कज़ या जेको आहे इस्लामाबाद खे को हक़ु कोन्हे त कंहिं बि सूबे जो कंहिं बि फेडरेटिंग यूनिट, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी जेका जाग्राफ़ी हदूद जेके आहिनि, जेके पाकिस्तान ठहिण खां पहिरीं जा आहिनि, उन्हनि में का बि तब्दीली असांखे क़ाबिल क़बूल न आहे ऐं न वरी उनखे करणु ॾींदासीं। उहे क़ुवतूं जेके चाहिनि थियूं या कोशिशूं कनि थियूं ॿाहिरि या बंदि कमरनि में वेही इहे जेके फ़ैसिला कनि थियूं, असीं सम्झूं था त उहे सिंध दोस्त त कोन्हनि, पर इहे पाकिस्तान दोस्त बि कोन्हनि। उन मौक़े ते साना जे ॿिए अॻुवान डॉक्टर वली शेख चयो त असांजी ज़मीननि ते बहरिया टाउन खे पंजाबी पठान न पर सिंधी अशराफिया ठारायो आहे।
हुन चयो त ज़मीनूं हड़प करे बहरिया टाउन ठाहे सिंधी अशराफिया सिंध सां फ्रॉड कयो आहे। डॉक्टर वलीद शेख चयो त हाणे सिंधी अशराफिया बहरिया टाउन अॾावत खे पाकिस्तान दोस्ती ऐं बहरिया टाउन जी मुखालिफ़त खे पाकिस्तान दुश्मनी सम्झे थी। हुन चयो त सिंधियुनि खे पंहिंजा दुश्मन सुञाणणा पवंदा। बहरिया टाउन में फर्स्ट क्लास घर, वेस्ट मिनट सिंधी। जॾहिं तो इहो घर वरितो, इहो तो सोचियो त इहा ज़मीन कंहिंजी आहे। तव्हांजो दुश्मन तव्हांजो सिंधी एलीट आहे। Try and understand this. Try and understand this. It is not Pathan, it is not Punjabi. तव्हांजो एलीट जेको पंहिंजो पाण खे सिंधी चवण बि पसंदि कोन थो करे। What is wrong if I have a house in Bahria town? You bloody idiot. This is not इहा ज़मीन तुंहिंजी कोन है। Do you know where this land came from? What is the mafia? Mafia कंहिंसां मिली करे इहा ज़मीन वरिती। We must recognize our enemies. We must point them out. Who are those people? जेको पंहिंजे पाण खे जंहिंजा ॿार सिंधी कोन था ॻाल्हाइनि, जेके डिफेंस में रहनि था, जेके बहरिया टाउन में। Have you seen these 6-10 lane roads in Bahria town? Whose land is this? इहो सिंधी है। इन सिंधी माण्हू सां ॻाल्हायां, who's elite। मुंहिंजे भाउ जा 2 प्लॉट आहिनि उते। He does not understand this logic. पाकिस्तान को फायदा होता है तो आपको क्या तकलीफ होती? मतलब मां पाकिस्तान दुश्मन थियसि? That is not the case. So we need to recognize who our enemy is. उन मौक़े ते ॻाल्हाईंदे कराची जे क़ौम परस्त अॻवान इलाही बख़्श भिकक ॿुधायो त कराची में अॼु बि पाकिस्तान खां पुराणियूं मुरीद ॻोठ जहिड़ियूं सिंधी वसंदियूं अञा ताईं कची आबादी में आहिनि। कराची जे विच में हाजी मुरीद भिकक ॻोठ आहे जेको हिन मुल्क जे वजूद खां अॻु जो आहे, जेको अॼु बि कची आबादी में आहे। जॾहिं त सान्यामंद इसाक सुमरे सिंध जे आदमशुमारी ऐं ॿेटनि जे मामले ते ॻाल्हाईंदे चयो त असां जदोजहदूं त करियूं था, पर हर मसइले जो तोड़ नथा ॿुधायूं। हुन चयो त सिंधी माण्हुनि खे ॿेटनि समेत हर मसइले जो हल ॾियणो पवंदो। सूरत हाल ॾाढी गंभीर आहे। हिकिड़ी शइ आहे, ॿी आहे शइ त ॿेटनि जे मसइले ते तव्हां ॻाल्हायो, वे फॉरवर्ड असां वटि केरु कोन थो ॾिए। माना तारीख़ हलाईंदासीं, जदोजहद कंदासीं, कुझु कंदासीं। पीपल्स पार्टी हिकिड़ो लेटर कढी वरी उनखे जस्टिफाई करण लाइ वाटेवर जेको कुझु कयो कंडेमेबल आहे, बिल्कुलु कंडेमेबल आहे। पर छा इहे ईअं ख़ाली पेट पिया हूंदा? सिंध जी गवर्नमेंट उनखे टेक ओवर करे उते पाण चए त असीं इहो ठाहियूं था, न त इहो 5-10 सालनि खां पोइ जेके कब्ज़ो कयो वेठा आहिनि, इहे कब्ज़ो करे उते वेही रहंदा। उन खां अॻु कराची प्रेस क्लब जे सदर इम्तियाज़ ख़ान फारान महिमाननि जी आजियां कंदे चयो त अमरीका में रहंदड़ सिंधियुनि खे पाकिस्तान तोड़े सिंध जी हालतुनि जो ख़ासि तौरु जाइज़ो वठणो पवंदो, गहरी नज़र रखणी पवंदी। हुन चयो त अमरीका में रहंदड़ सिंधियुनि खे सिंध बाबति रवैया बदिलाइणा पवंदा। केतिरा ई मामला अहिड़ा आहिनि कि हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंटरनेशनली असांजी आवाज़ अॻिते वञे, छो जो असां सम्झूं था त पाकिस्तान में फ़िलहालु असांजी ॿुधण वारो केरु कोन्हे। कराची प्रेस क्लब जे गवर्निंग बॉडी जे अॻवान ऐं तक़रीब जे मेज़बान वहीद राजपर चयो त सिंध सरकार कराची जे ॿेटनि ते मुहाणनि लाइ जदीद शहर ठाहे ॾिए त जीअं कब्ज़नि जूं सभु वारदातूं ख़तमु थी वञनि। ॿेटनि जे ख़िलाफ़ ॾिसो, असां हिकु मुसलसिल हिकिड़ी जदोजहद कई आहे। उन ॾाढो हिकिड़ो बंदि ॿधणो पवंदो असांखे। बार बार पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत हुई, उन जे ख़िलाफ़ स्ट्रगल थी। सिंधी साफ़ आहिनि, सिंधी मीडिया, सिंधी कॉम्प्रस जमायतूं आहिनि, जेके समाजी अॻवान तव्हां जहिड़ा तंज़ीमूं आहिनि साना, उन्हनि हिकिड़ी स्ट्रगल कई। उन तां उन्हनि फ़ैसिलो वापसि वरितो, ॿिटो मकाइण काम। पर ॿेटनि ते हाणे इहो हर बार वार थींदा रहंदा। तव्हां हिकिड़ो ताक़त रखो था, अमरीका में वेठा आहियो, प्रेशर ग्रुप आहियो। असां त पंहिंजे तरफ़ां जेके वसार माना प्रेशर ॾियूं पिया बतौर सहाफ़ी, पर उते हिकिड़ी मुंहिंजी तजवीज़ आहे, तव्हां प्रेशर विझो हुकुमराननि ते। माई गिरनि लाइ उते मॉडल विलेजिस जेको आहे तइमीर कराया वञनि, जीअं नज़र जेको आहे गेजू वारी नज़र जेके रखियूं वेठा आहिनि सिंध दुश्मन माण्हू या जेके हुकुमरान आहिनि, उहो हमेशह लाइ जेकी आहे इहा माना इन ते नज़र ख़तमु कई वञे। ऐं सिंध जा जेके असुल वारिस आहिनि, इन पाकिस्तान खां अॻे ॻोठ उते रहिया माई गिरनि जा, उते हिकिड़ी माना पीपल्स पार्टी गवर्नमेंट ते, सिंध हुकूमत ते
प्रेशर ॾेई करे मॉडल विलेजिस हिकिड़ा हुते तयारु कराया वञनि। तकरीब खे डॉक्टर कासिम राजपर इम्तियाज़ चांडियो डॉक्टर अयूब शेख पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते कराची प्रेस क्लब पारां साना जगवाणनि खे अजर कई टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।